नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। हिन वक्त असीं तव्हांखे भरयासिटी में ख़बर ॾींदा हलूं त भरयासिटी ऐं भरपासे वारे इलाइक़े में दाली शहर ॻोठ, दरिया खान, जलबाणी ॻोठ, मंगो ॻोठ समेत ॿिनि इलाइक़नि में मींहुं पवण जो सिलसिलो 5 कलाकनि खां जारी है। मुसलसल बरसात रोडनि रस्तनि समेत हेठें वारे इलाइक़ा बरसाती पाणी सां भरिजी विया आहिनि। ड्रेनेज सबबि मुकमल तौर बंदि थी विया आहिनि। 3 ॾींहंनि खां वक़्फ़े सां हलंदड़ बरसात सबबि थधि में इज़ाफ़ो थी वियो। रवासी घरनि ताईं महदूद थी विया आहिनि। बरसात सबबि बिजली मुकमल तौर ते बंदि थी वई, जॾहिं त गैस जो प्रेशर पिणु घटिजी वियो आहे। मौसलात निज़ाम पिणु मुतासिर, जंहिं सबबि रवासी सख़्त परेशानियुनि खे मुंहुं ॾियण लॻा आहिनि। बरसात सबबि गैस बंदि हुजण करे घरनि में खाधो तयारु करण में सख़्त मुश्किलातूं पेश अचण लॻियूं आहिनि। कुझु शहरी खाधो वठण लाइ होटलनि जो रुख़ करे वरितो है। बरसात सबबि शहरनि जो कारोबार ठप थी वियो है। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।